सिंध सुफेन सवेचन उलियान मसजिन ऐं इंसानियत जी धरती आहे। सिंध हज़ारे साल पुरानी सकाफ़त ऐं तारीख़ रखंदड़ धरती आहे। असांजी सिंध दुनिया में सभ खां पहिरीं बीठो इजाद कयो, जंहिंखे दुनिया ॿुधाए टेक्नोलॉजी में सभ खां अॻिते आंदो। सिंध वाहिद सिंध ते वक़्तन फ़वक़्तन धारिया क़ाबिज़ रहिया, पर सिंध जी जोधन पंहिंजी धरतीअ हिफ़ाज़त कई ऐं ॿोली ऐं लॼ जी हिफ़ाज़त कई। उन सां गॾोगॾु सिंधी क़ौम कॾहिं बि कंहिंजे मुल्क ते कब्ज़ो नाहे कयो ऐं असां पंहिंजे क़ौम ॿोली तारीख़ सकाफ़त जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। जंहिं बि सिंध ॾांहुं मेरी अखि खईं त उन जा रोॾा कढी छॾींदासीं। तव्हांखे यादि हुजे त अरनून तुस्कान अरबन ॿियनि बि केतिरनि सिंध ते हमला कया, पर तारीख़ शाहिद आहे त असां उन्हनि सां उहो शेयर कयो, वरी सिंध ॾांहुं मेरी अखि न खई। हींअर बि असां ऐड करूं था त पंहिंजी ॿोली, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी तारीख़, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी लॼुनि जी हिफ़ाज़त करूं पिया। वॾा थी असां पंहिंजे क़ौम ॿोली तहज़ीब जी हिफ़ाज़त कंदासीं। असांजे रग रग में सिंधूअ जी तहज़ीब, तारीख़, सकाफ़त शामिल आहे। असां हरगिज़ पंहिंजी ॿोलीअ तां हथ न खणंदासीं, छो त असां हज़ारे सालनि जी क़ौम आहियूं। जीअं सिंधू तहज़ीब, जीअं सिंधी ॿोली, जीअं सिंधूअ जी तारीख़, जीअं सिंधू दरिया, जीअं अजरक, जीअं टोपी, जीअं पटको, जीअं असांजो शान सकाफ़त सां